अस्सलाम वालेकुम। अॼु हिन कहाणी जो उनवान आहे अकुल जी खेॾ। ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जो बादशाह रोज़ रोज़ मुल्क जे कारोबार जी हण वठाई रोज़ाना झगड़नि फसादनि जा फ़ैसिला निबेरे कक थी पियो। सो हिकिड़े ॾींहुं ख़्यालु कयईं छो न पंहिंजी सैर अकेलो वञी को शिकार करे दिलि भर पायां। उहो ख़्यालु करे सवाइ कंहिं लश्कर ऐं अमीर वज़ीरनि जे घोड़े ते चढ़ी रवानो थियो। कुझु वक़्त खां पोइ अचे हिकिड़े वॾे झंग में पहुतो। घणो ई रोड़ ॾुकियो पर शिकार हथु कोन चढ़ियुसि। एतिरे में तूफ़ान लॻणु शुरू थी वियो ऐं बादशाह बि चौधारी ऊंधा अंधोकारी ऐं मिटीअ जो मींहुं वसंदो ॾिसी घोड़े ते चढ़ी उथी हलियो। शहर जो रस्तो हथ न आयुसि। सो जंग मुंहुं ॾेई काए पियो। बुख ऐं उञ ते हलाक कयसि। ॾाढो अचे शशदर थियो पर हिमत कान हारियईं। हलंदे अचे हिकिड़े ॿिए जंग में पहुतो जिते परियां हिकु झूपड़ी नज़र आयसि। बसि पोइ त हुन हमराह जी दिलि झले घोड़े खे हकले अचे उन जी झूपड़ीअ ते बीठो ऐं ज़ोर ज़ोर सां घर जे मालिक खे सॾणु लॻो। मंझाण जो झूपड़ी कंहिं ग़रीब बकरार जी हुई। सो उहे सॾ ॿुधी जॾहिं लोड़े जे ॿाहिरि आयो ऐं बादशाह ते नज़र पियसि तॾहिं हुन जी पोशाक घोड़े ऐं बादशाही हशमत खे ॾिसी सही कयईं त हीउ हिन मुल्क जो बादशाह आहे। पोइ यकदमि ग़रीब बकर डोड़ी अचे बादशाह जे घोड़े जी वाघ वरिती ऐं खेसि पंहिंजी झूपड़ीअ में अंदरि वठी आयो। हुन बकरार जी ज़ाल भली टुक जी रिली खणी खट ते विछाई ऐं हाल सारो बादशाह जी मानीअ जो बंदोबस्तु कयईं। बकरार छा कयो जो न कयईं हम न तम हिकिड़ो छेलो कुई खले तयारु करे खणी आयो ऐं अचे ज़ाल खे ॾिनई जंहिं बि पंहिंजी ॼातीअ सारो ॿोड़ ऐं मानियूं तमामु ख़बरदारीअ सां तयारु करे हिकदमि बादशाह जे साम्हूं पेश कयूं। बादशाह बुख खां बेहाल सो खाई रुॼ थियो ऐं सॼो ॾींहं जो हलां परेशानीअ खां जो थकिजी पियो। सो मानी खाई वरी जो अखि पूरियईं ख़बर ई कान रहियसि मलात में कंहिं हिंदोरे में आया या ग़रीब जी झूपड़ीअ में। बकरार खे हिकिड़ी धीउ हुई जा ॾाढी सुहिणी ऐं हयादार हुई। बादशाह जेतिरो वक़्तु हुन जे घर में हो हुन छोकिरी जी फज़ीलत खेसि ॾाढी पसंदि आई हुई। साॻिए ई वक़्तु संदनि सूह ऐं सोभिया पिणु बादशाह जे मन में आंध मांध मचाए ॾिनी। बादशाह जी उहा अणुतण बकरार ऐं हुन जी ज़ाल भांपी विया। तंहिं बादशाह जी सुते पए पाण में सलाह कई त असीं मारू माण्हू आहियूं चाढ़ियूं पूरो अजोब कोन अथऊं पर जे क़िस्मत सां असांजी हिन मलूकड़ी ऐं सदा सुहिणी नींगर जो संग बादशाह सां जुड़ी पवे त ॾाढो चङो ऐं कहिड़ी ख़बर त हुन जो लिखियो बि ईअं ई हुजे त जेकर हीअ अखि फिलड़ी डंगरनि धुअण जे कम खां छुटी पवे ऐं असांजी बि ॾोलावा लही वञनि। पर उहा ॻाल्हि बादशाह खे कीअं चवनि तंहिं लाइ पिए सोचियऊं त छा कजे। एतिरे में बादशाह थक भञी आराम करे निंड मां सुजाॻ थियो ऐं बकरार खां इजाज़त वठी घोड़े ते सवार थियो। ऐं हितां वञी पंहिंजे शहर में पहुचण खां पोइ तोॾे पंहिंजो वज़ीर कंहिं कम सां मोकिलींदुसि। महिरबानी करे उहो कमु ज़रूरु कजे जीअं हाणे पंहिंजो कुर्ब कयो अथई। बकरार खां मोकिलाए बादशाह मोटी पंहिंजे महलात में आयो। पहुचण शर्त वॾे वज़ीर खे खुर्ज़ीन नाणे जी भरे ॾिनई। बकरार ॾांहुं ॾस ॾेई रवानो कयईं। वज़ीर अचे बादशाह जो पैगाम बकरार खे ॾिनो जंहिं उहो नियापो ॿधी ॿई हथ खणी अखियुनि ते रखिया। नेठि हुन खां पकी तारीख़ वठी वज़ीर पोइते वरियो ऐं अचे बादशाह खे मुबारक ॾिनई। वरितल ॾींहं ते बादशाह ॾाढे धाम धूम सां वञी बकरार जी धीअ सां शादी करे आयो। बादशाह उन नई राणीअ सां अहिड़ो त ठही वियो जो कॾहिं कॾहिं त कचहरी में बि कोन वेंदो हो। हिकु राति बादशाह ऐं राणी मानी टिकी खाई वेठे पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। ओचितो राणीअ खे उघराई आई ऐं ज़ोर सां हुन जे वातां ॾकार निकिरी वई। अहिड़ी गुस्ताखी ते बादशाह यकदमि टप ॾेई पलंग तां लही परे बीह रहियो। राणी बादशाह खे घणो ई लिलायो पर वरियो कीन की। राणी वीचारी ज़ारो ज़ारो रोअण लॻी त हीउ कहिड़ो अंधेर थी वियो। बादशाह खे 8 ॾींहं गुज़री विया पर राणी ॾे मुंहुं बि कोन कयईं। उन जे विच में राणी रोई रोई पंहिंजा हाल ई बुरा करे छॾिया। आख़िर बादशाह खे चवाई मोकिलियईं त मूंखे बिना कंहिं ॾोह जे अहिड़ी सख़्तु सज़ा न ॾे। मगर बादशाह अचण खां साफ़ इनकार कयो। ॿियो को बि चारो न ॾिसी राणी बादशाह खे चवाई मोकिलियो त भला मूंखे शहर जे लॻ का जाइ ठाहिराए ॾियो त आउं उते वञी रहां ऐं मुसाफ़िरनि ग़रीबनि जी ख़िदमत करियां। बादशाह खेसि शहर जे लॻे हिकिड़ो महल ठाहिराए ॾिनो। राणी हुन में रहंदी हुई ऐं संदनि शहर ऐं जेके मुसाफ़िर ईंदा हुआ तिन खे मानी वग़ैरह खाराईंदी हुई ऐं ॿिए ॾींहुं ॿई पई वॼाईंदी हुई त मन को माइटनि वटां वांगी वरे जंहिंसां वेल ॾुख वेल दिलि जा हाल ओरियां। वेचारी जो सॼो ॾींहुं ईअं सूरनि में गुज़री वेंदो ऐं वेठे आई वई फ़क़ीर जी ख़िदमत कंदी हुई। बादशाह वटि हिकु ग़रीब छोकिरो हूंदो हो जो कचहरी में माण्हुनि जी ख़िदमत कंदो हो। उन करे बादशाह खेसि ॾाढो भाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं छोकिरो निंड में सुतो पियो त सुते पीते किरणु लॻो। हू को ख्वाबु ॾिसणु लॻो जंहिंमें ॾिठईं त चईं बादशाह जूं धीअरूं परिणियूं आहिनि ऐं पाणीअ जी घुर कई अथमि त चारई ॼणियूं पाणीअ जा वटा भरे तरिंद झले बीठियूं आहिनि।
तॾहिं हुननि खां खिल निकिरी वई। बादशाह हुननि खे जाॻाए पुछियो त तूं कहिड़ी ॻाल्हि ते निंड में पियो खिली। छोकिरे दिलि में वीचार कयो त जेकॾहिं बादशाह सां सची ॻाल्हि कंदुसि त मथां नाराज़ थी पवे। सो वराणे त साईं ख्वाब में ॿारनि सां खेॾंदी हुननि मूंखे कित कोई कई ऐं तंहिं ते निंड में खिल अची वियमि। छोकिरो अकुल में अकाबर हूंदो हो, जेकी बि ॻाल्हाईंदो हो या कमु कंदो हो सभु अकुल दिमाग़ सां कंदो हो। सो हुनजो उहो जवाबु बादशाह खे ॾाढो पसंदि आयो ऐं हुनजे अकुल खे शाबाश ॾिनई। ॾींहों ॾींहुं मथां वधीक महिरबानी थींदो वियो। राणी वीचारी सॼो ॾींहुं माउ पीउ जी यादगिरी में रहंदी हुई। हिकु ॾींहुं हुन वटि के मुसाफ़िर आए जे हुनजे पीउ जे ॻोठ ॾे वञणा हुआ। हुननि खे मानी खाराए चयईं त आउं तव्हांखे पंहिंजे पीउ लाइ सूखड़ी ॾींदसि, सा खयों वञिजो। जॾहिं हीअ रवाना थिया तॾहिं राणी छा कयो जो मिटीअ जी हिकु ॻोथरी भरे हुनखे रुमाल वेड़े उन मुसाफ़िर हथां माउ पीउ ॾे रवानी कयईं। मुसाफ़िर अमानत आणे राणीअ जी माउ खे ॾिनी, जंहिं चयो त जॾहिं वापसि मोटो तॾहिं हितां बि सूखड़ी खणी वञिजो। राणीअ जी माउ ॻंढ खोले ॾिसे त ॻोथरी में मिटी भरी पई आहे। राणीअ जी माउ सम्झी वई त बादशाह राणीअ सां कंहिं ख़सीस ॻाल्हि तां कावड़ियो आहे। सो ॾाढो अरमान थियुसि। मुड़ुस सां ॻाल्हि कयईं, चयईं त तमामु सुठे में सुठो मेवो किथां पटे अचु जेको बादशाह जे मुल्क में थींदो हुजे। ॿकरा खणी हणी धणी वञी परे खां किथां नईं क़िस्म जो हिकिड़ो सुठो मेवो पटे आयो। ॾींहं बि ॿिनि खां जॾहिं पोइ उहे मुसाफ़िर वापसि मोटिया तॾहिं हुनजी ॿकरार जी ज़ाल उहो मेवो उनजे ॾेई चयो त अदा हीअ सूखड़ी असांजी धीउ खे महिरबानी करे पहुचाए ॾिजो। मुसाफ़िरनि उहो मेवो आणे राणीअ खे ॾिनो। जा वठी ॾाढी ख़ुशि थी। ख़्यालु कयईं त हाणे छा कजे। कुझु सोच वीचार बाद बादशाह वटि रहंदड़ छोकिरे खे पाण वटि घुरायईं। खेसि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायईं। छोकिरो त अॻु में ई सियाणो हो, तंहिं छा कयो जो मेवो वठे उनजो ॿिज पाण वटि रखियईं, बाक़ी मेवो हाणे बादशाह खे ॾिनई ऐं हुनजी ॾाढी तारीफ़ कयईं त हीउ मेवो अव्हां लाइ परे खां घुरायो वियो आहे, सो खाओ। बादशाह जॾहिं उहो मेवो खाधो तॾहिं ॾाढो वणियोसि। नींगर खे चयईं त हिन जो ॿिज खपे, छो त अहिड़ो मेवो असां बि पंहिंजे बाग़ में पोखींदासीं। नींगर चयो त ॿिज त हाज़िर आहे, पर हिन जे पोखाइण में तमामु घणी तकलीफ़ आहे। बादशाह चयो त कहिड़ी बि तकलीफ़ हूंदी तॾहिं बि उहो मेवो ज़रूरु पोखाइबो। नींगर चयो त साईं हिन मेवे लाइ ज़मीन तमामु सुठी खपे। बादशाह चयसि जेका ज़मीन तोखे खपे सा कम में आण। नींगर सां वज़ीर हमेशह खोंसंदो रहंदो हो। सो वज वठी नींगर वज़ीर जे घर जी जाइ मेवे पोखाइण लाइ चूंडी। बादशाह वज़ीर जी जाइ ठहिराइण जो हुकुम ॾिनो। हुकुम जी देरि हुई, सॼी जाइ थले वांगुरु करे छॾियऊं। बादशाह छोकिरे खे चयो अबा हाणे हीउ ॿिज जल्द पोखियो वञे। नींगर चयो त साईं सुभाणे सुबुह जो सॼी बादशाही में हुकुम थिए त हीउ ॿुढो तोड़ी जवान अची हाज़िर थिए। सुबुह जो हुकुम जारी थी वियो। केतिरा ई माण्हू अची उते हाज़िर थिया। तॾहिं छोकिरे सभिनी खे चयो त जंहिं बि सॼी उमिरि में ओघराई न ॾिनी हुजे ऐं पेटां ॾकार न कढी हुजे सो अची चुंगी हणे। सभई चवणु लॻा त हीउ छोकिरो तो चरियो थो ॾिसिजे, भला ॾकार कंहिंखां न निकिती हूंदी। उते वरी बादशाह ऐं वज़ीर खे साम्हूं थी चवणु लॻो त साईं अव्हां खां ज़रूरु कॾहिं का ॾकार कान निकिती हूंदी। उन्हनि बि इनकार कयो। तंहिं ते छोकिरे चयो त भला घर जे भातियुनि खां पुछी अचो। तॾहिं राणियूं ऐं मलूक ज़ादियूं खिलणु लॻियूं ऐं चयूं त अॼु बादशाह शराब पीतो आहे छा, जो अहिड़ियूं ऊंधियूं ॻाल्हियूं पियो पुछे। बादशाह हुजे या को ॿियो साह वारो, पर पेटां ॾकार त सभु कंहिंखे निकिरंदी आहे। जॾहिं बादशाह हवेलीअ तां मोटी आयो तॾहिं नींगर चयसि साईं जेकॾहिं उहा ॻाल्हि आहे त पोइ राणीअ सां छो कावड़िया आहियो। उते बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो। अहिड़ो कुछे जहिड़ी भित सिधो वियो राणीअ वटि ऐं खांसि माफ़ी घुराईं। पाण में वरी खीर खंड थी रहणु लॻा। बादशाह नींगर जो अकुल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हूअं बि मथसि राज़ हुयुसि, पर हुन ॻाल्हि खे खेसि ॾाढो ख़ुशि कयो। सो छा कयईं जो पंहिंजी वॾवर धीअ सां हुन नींग जी शादी कराए छॾियईं। हीअ ॻाल्हि हंधे माॻे मशहूरु थी वई त फलाणो नींगर अहिड़ो अकुलमंद आहे जो संदसि अकुलमंदीअ ते आशिक़ थी मुल्क जे बादशाह पंहिंजी न्याणी जो खेसि संग ॾिनो आहे। उहा ॻाल्हि हलंदे हलंदे वञी ॿिए मुल्क बादशाह ताईं पहुती। तंहिं छोकिरे जे अकुल जी इम्तिहान लहण लाइ 3 पतलियूं ऐं हिकु वॻो बादशाह ॾे ॾियारे मोकिलियो ऐं मोकिलियईं त महिरबानी करे मूंखे ॿुधाए त हिन टिन्ही मां वॻे पाइण जी हक़दार केरु आहे।